हक मौजूद अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद है सब ठीक होंदो। ॻाल्हि इहा त रिएक्शन कमेटी 10 मुहर्रम खां वठी बबरलो जे न मैदान ते न अहमदाबाद चौक ते मौजूद आहे। 4 ॿारनि जा केस खणी आयासीं। हिन वक़्तु ही 24 केस ऐं 25 लिखिजे पियो, 25 केस असां वटि आहिनि ऐं असां 23 ॾींहं लाॻीतो पूरम तरीक़े सां इन ई जॻह ते वेठल आहे जिते हिन वक़्तु असीं प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। ॻाल्हि इहा आहे त असां रुगो ॿार घुरूं पिया, कोई सियासी एजेंडा खणी हिते न वेठासीं त को असांखे कुझु खपे थो उहिदा वहिदा कुझु बि न। असां वेठासीं, ॿारड़ा वापसि कयो, असां उथी हलिया वञूं। कंहिं न ॿुधो, कंहिं जवाबु न ॾिनो, कंहिं मोट न ॾिनी, कंहिं असां सां राब्तो न कयो। ऐं ॿार खपनि, ज़रा ॿार हुन वटि आहिनि कोन त हाणे ॿार कीअं ॾियनि। ऐं हुकूमत मिलण लाइ तयारु कोन्हे, हिन करे रेस्पॉन्सिबल आहिनि, ज़िम्मेवार आहिनि। चाइल्ड ट्रैफिकिंग जे इशू खे खणी असां अॻिते निकितासीं। बेसिकली प्रिया कुमारी खे खणी निकितासीं। प्रिया एक्शन कमेटी जुड़ी हिन सां। हाणे वक़्तु जीअं ई अॻिते वियो आहे, 3 ॾींहं वारिस वेठा आहिनि मूंसां गॾु। असांजो कन्वीनर साहब वेठो आहे, लियाकत जलबानी साहब। वारिसनि जी मर्ज़ी सां असां जेको आहे सो 3 ॾींहं हिकिड़ा ॾिनासीं त तव्हांखे चिताव ॾियूं था, असांखे ॿारड़ा हाणे ॾियो त बबरलो बाईपास बंदि कंदासीं। उन खां पोइ बसि असां कंहिं राब्तो न कयो, कंहिं ॻाल्हि ॿोल न कई। खैरपुर SSP सखर पहुता ऐं उन्हनि असां सां इहा ॻाल्हि ॿोल कई त ठीकु आहे, तव्हां रोड बंदि करण लाइ छा था चयो। बाबा असां तव्हांखे हीअं था कयूं, तव्हांजी सहूलियत था कयूं। 5 केस अहिड़ा आहिनि जेके पिरीअ ते तव्हांजे पिया आहिनि, तव्हां असांखे सॉल्व करे ॾियो त असां कुझु त वारिसनि खे ॿुधायूं कि हिकु माउ जो हां थधो थिए, छंडो पए। अहिड़ी रीति 5 केस जेके बिल्कुलु उन्हनि जे लाइ सवला हुया, प्रिया कुमारी सूदो यादि रखिजे इहा ॻाल्हि। असां उहे 5 केस हुनखे कढी ॾिनासीं। नाला ज़ाहिर नथा ॿुधाए सघूं छो त हुननि ॿारनि जे वारिसनि जी ज़िंदगी जो सवाल आहे, पर 5 केस कढी ॾिनासीं त सवला आहिनि, हल करे ॾियो। 3 ॾींहं वरी था ॾियो, तव्हांखे रोड खोलियूं था, को मसइलो न आहे, छो त वेठा हुआसीं, कैंप कोन बंदि कंदासीं, हिते ई आहियूं असां त जीअं तव्हांखे ख़बर हुजे त वरी देरि न लॻंदी। उन खां पोइ उन्हनि ॾींहंनि में अॼु मां ॿाहिरि थी 2 ॾींहं थी चुका, सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे, सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे, पर को बि असांखे नतीजो न मिलियो आहे। हिकिड़ो ॿार बि असां ताईं न पहुतो आहे। इन जो मतिलबु हेल ताईं कुझु न थियो, पर थ्रेट्स, तूं के ॿाहिरि वेंदीअ तोखे ख़तरो आहे, तूं कंहिंसां मिली नथी सघीं, तूं कंहिंसां ॻाल्हाए नथी सघीं, तुंहिंजी ज़िंदगी ख़तरो आहे, तूं पंहिंजी ज़िंदगी प्यारी कोन्हे। सोनी पारस खे चयो वञे थो। सोनी पारस को सियासी को अॻुवान, पीपल्स पार्टी जो को नुमाइंदो आहे वॾो, नून लीग जो नुमाइंदो आहे, वफ़ाक़ जो, छा था कयो पिया। पर मां वरी ॿुधायां थी, जेकर असां अॻुवाननि मां या असांजे वारिसनि मां कंहिंखे बि कुझु थिए थो, को बि नुक़सानु पहुचे थो त रिकॉर्ड ते रहणु घुरिजे इहा ॻाल्हि त हीअ सिंध जेका आहे तव्हां खां पलांद ज़रूरु कंदी। ज़िम्मेवार न रुगो सिंध हुकूमत हूंदी, वफ़ाक़ हुकूमत बि हूंदी, छो त असां 22 ॾींहं 23 ॾींहं सिंध ऐं वफ़ाक़ ॿिन्ही खे कया आहिनि त ॿचा असांखे वापसि कया वञनि, पर को बि ॿुधण वारो न हो। रोड बंदि था थियनि, माना तव्हां ट्रेंड कहिड़ो था सेट कयो, तव्हां असांखे थ्रेट ॾेई छा था साबित करणु चाहियो। तव्हां वटि ॿचा आहिनि, तव्हांखे ख़बर, हलो जेके न आहिनि न, जेके मरी चुका आहिनि, भला तिन जो मर ॾियो, तव्हां तिन जो मर ॾियो न, ॻाल्हि ख़तमु। प्रिया जेकर दुनिया में न आहे त मर ॾियो, हींअर त कोन नथो, हाणे ताज़ो जेकॾहिं मारींदोसि तॾहिं तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो। पर असांखे जेकी थ्रेट ॾियो था, असांखे परवाह न आहे, असीं हिते वेठल हूंदासीं। हिकिड़ो ॾींहुं बाक़ी बचियो, सुभाणे को आख़िरी ॾींहुं सूमर ते, जेकॾहिं कुझु नथो थिए त वरी असां सिंध सॼीअ खे अर्ज़ु कयूं था। अर्ज़ु छा कंदासीं, असां सां साथ ॾिजो, असां हिननि खे पुंजो ॾींदासीं। चाइल्ड ट्रैफिकिंग वारे खे रोके नथा सघूं छो त आलमी सतह ते चेन आहे। हा, कोशिशि कयूं पिया, हुन में साथ ॾिजो।